नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे غوثپور में ख़बर ॾींदा हलूं त 5 ॾींहं अॻु मलिक पाड़े जे रहिवासी नौजवान फरमान मलिक खे चइनि हिंदू बिरादरी पारां जिनसी ॾाढाई वारे शुरूआती रिपोर्ट पधरी कई वई है। रिपोर्ट सिविल अस्पताल कंदकोट जे खलीक अहमद बाजकानी तरफ़ां नींगर जी तबी चकास बाद पधरी कई वई है। तबी चकास दौरान नींगर जे जिस्म मां के बि अहिड़ियूं निशानियूं ज़ाहिर न थियूं आहिनि। अहिड़ी रिपोर्ट बाद ऑल सिंध मलिक एहताज जे सूबे सिंध नायब सदर इब्राहिम खाकी ऐं मुतासिर नींगर जे बा सईद मलिक नेशनल प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त नींगर जी शुरूआती रिपोर्ट मुखी डॉक्टर सुरेश कुमार जे चवण ते रिश्वत एवज़ रिपोर्ट कूड़ी पधरी कई वई जेका असां सां सरासरी नाइंसाफ़ी है। इब्राहिम खाकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुतासिर नींगर फरमान मलिक जे इंसाफ़ जे लाइ सुप्रीम कोर्ट जो बि दर खड़कायो वेंदो। वधीक अॻुवाण आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त DNA टेस्ट कराची जी आगा खान अस्पताल मां कराई वञे। असां सां इंसाफ़ करे मुलवस जवाबदारनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाए गिणती जोगी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।